हयाती। तव्हां भई ॻाल्हि ॿुधो, कमु तमामु अहम आहे ऐं ज़िम्मेवारी वारो आहे। इन जे करे तव्हां ॿिन्ही खे घुरायो आहे। छो त मूंखे उमेद आहे त इहो कमु तव्हां ॿई आसानी सां करे सघो था। कहिड़ो कमु आहे रस? सरदार शाह ज़मान जे ॻोठ में हिकु औरत रहे थी जंहिंजो नालो राजुल आहे। तव्हां ॿिन्ही खे सिर्फ़ इहो करणो आहे त 10 तारीख़ ते फ़ैसिलो रखियल आहे। तव्हांखे उन तारीख़ ते राजुल खे गुम करणो ओसी ताईं जेसि ताईं फ़ैसिलो न थिए। इहो कमु त आसान आहे शमीर खान। फ़ैसिले जे दौरान सरदार शाह ज़मान राजुल खे शादी जे लाइ घुराईंदो, पर राजुल शादी ॾियण लाइ कान ईंदी। तव्हां ॿिन्ही खे इहो कमु करणो। इहो त मामूली कमु आहे शमीर खान। असांखे इन मामूली कम जा पैसा बि मामूली मिलंदा, इन करे इहो कमु असां न कंदासीं। उथो असीं मां हलूं। ॻाल्हि ॿुधो, इहो कमु बि मामूली न आहे ऐं रक़म बि तव्हां ॿिन्ही खे जजी मिलंदी। छो त हिन कम में वक़्त जी वॾी अहमियत आहे। फ़ैसिले थियण ताईं या कंहिंखे बि ख़बर न पवे त राजुल गुम आहे, पर जॾहिं राजुल खे शादी जे लाइ सॾु थिए त सभु हैरान थी वञनि त राजुल काॾे वई। इन कम जा जेतिरा पैसा अवां घुरंदव मां तव्हांखे ॾींदुसि। इन कम जा असां तव्हां खां 5 लख रुपया वठंदासीं। ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। त पोइ सम्झ त तुवारो कमु थी वियो शमीर खान। राजुल सॼो ॾींहुं ॻोठ में हूंदी आहे, सभिनि जे नज़रुनि जे साम्हूं, ऐं उन वक़्त ते गुम थी हूंदी। ठीकु आहे न शमीर खान? ठीकु आहे। समझई कोन समझई? समझी वेंदो। ठीकु आहे, पोइ सुभाणे एडवांस ॾेई वञजांइ। असां हलूं था। ख़ुदा इहा त आम जाम ख़बर आहे त बंगुल मूंखे कमज़ोर करण थो चाहे। हुन जे लाइ उहो अलाए केॾा हरबा इस्तेमाल करे रहियो आहे, पर इन्हनि फ़ैसिलनि ऐं केसनि खां सवाइ ॿी बि का शइ अथव जेका असांखे नज़र नथी अचे। सरदार साईं, इहा ख़बर पइजी वेंदी, तव्हां को फिक्र न कयो। बाबा साईं, तव्हां फिक्र न कयो। हूअं बि चवंदा आहिनि त फतेह हमेशा हक़ जी थींदी आहे। सरदार साहब जी बादशाही जो ख़ैर घुर्जे बि ख़ैर। वेहो। सरदार साहब, रईस बंगुल खान अवां जे मथां FIR दाख़िल कराई आहे। हुन इहो इल्ज़ाम हयो आहे त तव्हां शेरू जी ज़ाल राजुल खे नाहक बंद में रखियो आहे। सूबेदार, त पोइ छा तूं सरदार साहब खे गिरफ़्तार करण आयो आहीं? न हाशिम, मुंहिंजी कहिड़ी मजाल जो आऊं सरदार साहब खे गिरफ़्तार कंदुमि। त पोइ इहे कहाणियूं छो थो ॿुधाईं? मां इहा FIR ख़ारिज करण आयो आहियां। हाशिम, सूबेदार राजुल जो बयान वठंदो त हूअ राज़ ख़ुशीअ सां पंहिंजी मासीअ वटि तरसियल आहे। कंहिं चए पिए के त बंद में न आहे। सरदार साईं, मां भेण राजुल खे वठी अचां। हा दिलावर, तूं राजुल खे वठी अच। ओ भाऊ, थोरो बीहो त।
मूंखे तव्हां ॿई नवां था लॻो। न भाऊ मां 20 साल पुराणो आहियां 20 साल। मुंहिंजो मतिलबु आहे त हिन ॻोठ में तव्हां नवां आया हो। हा भाऊ घणा साल अॻु असांजी भेण बोध में विछड़ी वई उनखे पिया ॻोल्हियूं। भेनरूं त घरनि में हूंदियूं आहिनि, तव्हां वरी घिटिन में था ॻोल्हियो। पता घरनि में असांखे माण्हू अचण कोन ॾींदा, इन जे करे असां पंहिंजी भेण खे घिटिन में पिया ॻोल्हियूं। त पोइ इहो कमु बसरा खां करायो, उहा कचे पके में फिरंदी वतंदी आहे। 2-4 रुपया अव्हां खां वठंदी, पर अव्हां जो कमु थी वेंदो। भला अव्हां जी भेण जो नालो छा आहे? अदा असांजी भेण जो नालो आहे राजुल। राजुल? राजुल? हा राजुल। तव्हां ॿई फिराजी ऐं कूड़ा आहियो। अरे राजुल खे त को भाउ ई कोन्हे। तोखे कहिड़ी ख़बर त राजुल खे भाउ न आहे? इन करे जो राजुल मुंहिंजी ज़ाल बसरा जी भाणजी आहे ऐं सॼो ॾींहुं सरदार साईं जी हवेली में कमु कंदी आहे ऐं राति जो वरी असांजे घर में सुम्हंदी आहे। अच्छा उहा त का ॿी राजुल हूंदी। असांजी भेण त 6 सालनि जी आहे, 6 सालनि जी। हलो रुस्तम पंहिंजो कमु थी वियो। दर्स त सही राजुल खे ॾिसणो त आहे न। राति जो बसरा जे घर हली ॾिसंदासीं राजुल खे। चङो भाऊ हाणे असां हलूं। करे ख़बर बहादुर छा थियो? बाबा साईं अवां जे खिलाफ केस ठहियो आहे। आला कामोरन का खबर पई आहे त अन करीब तव्हां जे मथां रेड थी रहियो आहे। स्कूल वारे वाक़े जो केस दहशतगर्द टोड़ अदालत में हले थो। इन जो मतिलब त मां दहशतगर्द आहियां। हा बाबा साईं मासूम ॿारनि जे मथां गोलियूं हलाइण वारा दहशतगर्दी हूंदो आहे। पर तव्हां परेशान न थियो बाबा साईं, मां तव्हांजी ऐं शमशाद बेगम जी टिकट कराए आयो आहियां। 2 ॾींहनि में सीट कंफर्म थी वेंदी, पोइ तव्हां सिधो दुबई। त पोइ ही ज़मीनूं हवेलियूं केरु संभालींदो? तव्हांजो पुटु बहादुर ख़ान। ठीकु आहे। रईस बहादुर खान अकेलो सजी जायदाद जो मालिक रईस बहादुर खान। कर खबर मोलो किथे घुमो है? रईस इते ई अवां जी बादशाही में पिया घुमूं। अड़े शमू अञा ताईं तव्हां जे हथ कोन आयो। तव्हां ॿई कंदा छा था तो कंहिंजी रिढुनि सां आयो? रईस इंशाअल्लाह अॼु राति शमू तव्हांजे कदमनि में हूंदो। बाबा खे ॿाहिर मोकिले पोइ इन शमूअ खे त उपट मारींदुसि। शमूअ खे खंभण जो प्रोग्राम थी वियो आहे। मौलो तूं वञी जानूअ खे साण करे इन शमूअ खे खंभे खणी अचण जी तयारी कर। शमूअ खे सिधो फार्म हाउस पोइ मूंखे फोन कजो, मां बि उते पहुची वेंदुसि। ठीकु आहे न? ठीकु आहे रईस। अज फैसलो आहे बंगुल खान का न का हरकत करण वारो आहे जैसा सरदार साईं के तकलीफ अची सकी थी।
को न को नुक़सान पहुंची सके थो। दिलावर साईं, असां ॾाढी कोशिशि कई आहे त जांच कयूं त आख़िर बंगुल छा करण वारो आहे, पर का बि ख़बर नथी पई। को इशारो, को निशान, का त ख़बर पई हूंदी न तव्हां? का ख़बर न पई दिलावर साईं, का ख़बर न पई। मूंखे सम्झ में नथो अचे त बंगुल कहिड़ी हरकत करण वारो आहे। बंगुल ॼाणे थो त एफआईआर सरदार जो कुझु बि बिगाड़े नथी सघे ऐं फ़ैसिले में बंगुल खान हाराए वेंदो। ऐं पोइ बि हू ईअं छो करे रहियो आहे? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका असां खां गुझी आहे, जंहिंसां बंगुल खान खे फ़ाइदो पहुची सघे थो ऐं सरदार साईं खे नुक़सान? सोच बगन सोच। दिलावर साईं, बंगुल ऐं शेरू 2 दफ़ा सरदार साईं वटि राजला लाइ आया आहिनि ऐं चीफ सरदार खे राजला लाइ दाह ॾिनी अथनि त सरदार साईं राजला खे नाहक बंदि रखियो वेठो आहे। इन जो मतिलबु को न को मसइलो थियो न, उन जो तालुक राजला सां हूंदो। तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे गुलामू, पर ॿियो कुझु बि थी सघे थो। थी सघे थो त असांखे फ़ैसिले में मुझाए, छो जे हुननि सदाईं मूंखे ख़बर आहे। गुलामू, अवां ॿई मीरा जी हिफ़ाज़त कजो, छो त हाशिम ऐं मां फ़ैसिले में हूंदासीं। दिलावर साईं, अवां बेफ़िक्र थी वञी फ़ैसिले में वेहो, असीं सॼे ॻोठ जी हिफ़ाज़त कंदासीं। ठीकु आहे, हाणे मां हलां थो, जीअं मां वक़्त ते फ़ैसिले में पहुची सघां। यारो 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 भाणज, हाणे तुंहिंजे चाचे जी ख़बर पवंदी जॾहिं इहो भरम टुटंदुसि, भोरा भोर थी वेंदुसि। दुनिया खे चवंदो वतंदो आहे त मां कौल जो सचो हां। हा मामा, हाणे जॾहिं राजुल खे घुराईंदो त राजुल खेसि न मिलंदी, पोइ चाचे जी हालत ॾिसण वटां ऐं असां शोर मचाईंदासीं त शाह ज़मान कूड़ो आहे, ॼाणी वाणी राजुल खे फ़ैसिले में नथो आणे ऐं इहो कूड़ो लफ़्ज़ शाह ज़मान खे का नथी लॻंदो। बसि चाचे जे लाइ इहा ई सज़ा काफ़ी आहे त 7 राज्यनि में चीफ सरदार जे साम्हूं हू कूड़ो थी पवंदो ऐं चाचो पोइ सॼी ज़िंदगी न चई सघंदो त हू कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को आहे। भाणज, सुबेदार इहा शाहिदी ॾींदो त राजुल खां हुन हितां बयान वरितो आहे, खेरू साख ॾींदो त राजुल शाह ज़मान वटि नाहक बंदा। पर चाचो, राजुल खे हाज़िरी न करे सघंदो त सभु चवंदसि कूड़ो आहे। जेकॾहिं सचो हुजे त राजुल खे फ़ैसिले में न आणे हा। भाणज, हाणे ॾाढो मज़ो ईंदो। मामा, हल त हाणे हलूं, किथे देर न थी वञे। दिलावर, हाणे पियो वञी, पोइ ताक़ते माण्हू अची विया आहिनि। बेगा, हाशिम बा किथे आहे? ख़बर न आहे, पर दिलावर ॿी ख़बर अथई। कहिड़ी ख़बर? काल्ह खां 2 अजनबी माण्हू राजुल खे ॻोल्हे रहिया आहिनि। छो? चवनि पिया राजुल उन्हनि जी भेण आहे, पर वरी पाण में सुसुस पिया कनि। उहे ॿई सही माण्हू न हुया। राजुल जो पिया पुछनि? छो? अच्छा, हाणे सम्झी वियुसि त बंगुल फ़ैसिलो छो थो चिकराए। बेगा, भेण राजुल किथे आहे? राजुल त बोरिंग ते पाणी भरण पई वञे। दिलावर, हिते छो बीठो आहीं? वे त हलूं ताक़ते। हाशिम भा, बोरिंग ते हल, फ़ैसिलो असां खां सवाइ बि थी वेंदो। बोरिंग ते? बोरिंग ते वरी छो? हाशिम भा, रस्ते ते मां तोखे सभु कुझु सम्झायां थो। बेगा, असां जे बारे में कंहिंखे बि न ॿुधाइजांइ। हल हाशिम भा। अच वे। छो साईं, खैर त है? अरे कुछ मायूस पिया नज़र अचो। आहा, सब खैर आहे। पोइ अव्हां जे चेहरे ते लंदड़ सिज जूं रेखाऊं छो आहिनि? इन स्कूल वारे मसइले ॾाढो मुझाए वेंदो आहे। काल्ह
सफ़ा वधी वई आहे। मूं तव्हांखे अॻु में ई चयो हो तिने मसइले खे मामूली न समझो, पर अव्हां त मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। शमशाद बेगम, बहादुर खान त चवे थो त मुल्क छॾे वञे, तूं त टिकेटूं बि वठी आयो आहे। टिकेटूं? किथां जूं टिकेटूं? चवे थो त कुझु ॾींहंनि जे लाइ दुबई हलिया वञे, ऐं जॾहिं मसइलो थधो थी वञे त पोइ वापसि मोटी अचूं। वाह, इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। घुमी फिरी बि ईंदासीं। शमशाद बेगम, जेकॾहिं मां दुबई हलियो हुयुसि त मुंहिंजूं ही ज़मीन, मुंहिंजूं ही जागीरूं सभु रुली, केरु सार संभालंदो? ये एतिरा सारा नौकर कमदार मुंशी इहे वरी छा लाइ आहिनि? ऐं ॿियो बहादुर बि त हिते आहे न। अकेलो थींदो न, वो पंहिंजी ज़िमेवारी जो एहसास बि थींदुसि। मां त चवां थी त कुझु ॾींहंनि लाइ दुबई था हलिया हलूं। शमशाद बेगम, मुंहिंजी दिलि नथी मञे। मां छा कयां? रईस दरिया खान सॼी उमिरि ज़मीनुनि में गुज़ारे छॾी अथई। जेकॾहिं क़िस्मत मौक़ो ॾिनो आहे त हली घुमी फिरी था अचो दुबई। ठीकु आहे, ठीकु आहे, सोचींदासीं। अञा सोचींदो? ठीकु आहे, मर्ज़ी जा मालिक आहियो, सोचो, पर इहो सोचो जेल में वञणो अथव या दुबई में रहणो आहे। सोचे वठो चङी तरह। हाशिम भाउ, लॻे थो त राजुल भेण खे को दुश्मन खणी वियो। दिलावर, थी सघे थो त राजुल पाणी भरे घर मोटी वई हुजे। हा, ईअं बि थी सघे थो, पर इहे सभु शक आहे, ऐं शक जे बुनियाद ते असां वापसि कोन हलंदासीं। पोइ छा कयूं? अॻिते था हाशिम भाउ, ही ॾिस, दिलो पियो। दिलावर, तुंहिंजो शक सही आहे। बंगुल वारनि राजुल खे अगवा करायो आहे त जीअं राजुल उन्हनि जे खिलाफ़ फैसले में शाहिदी ॾेई न सघे। हा हाशिम भाउ, बंगुल ऐं शमीर खान सरदार खे कूड़ो साबित करे उनजी साख ख़राब करणु चाहिनि था। पर मां उन्हनि जी इहा साज़िश कामयाब थियण कोन ॾींदुसि। अचु त हली राजुल खे ॻोल्हियूं। फैसलो शुरू कयूं छा सामान? बाबल साईं, जी बिस्मिल्लाह, फैसलो शुरू कयो। हा बंगल खान, हाणे फैसलो शुरू कयूं? हा सरदार साईं, तव्हांखे इजाज़त आहे, भली फैसलो शुरू कयो। सभ खां अवल फरियादी धुर ॻाल्हाईंदी। हा बंगल, तूं छा थो चवीं?